जूडो में सिंध लैंड कमीशन की सवें एकड़ ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। अवामी तहरीक के सॾ ते जिस्कम क़ौमी अवामी तहरीक मुतासिर उनर जमाली चांडिया रैली कढी 2 कलाक धरणो हणी नारेबाज़ी कई वई। वरागे खां ॼाणायल ज़र ज़मीन ते उनर जमाली बिरादरी जा माण्हू हिंदन जा हईवा मालकाणी हक़नि लाइ वरे खां कोर्टनि में केस पिणु हलंदड़ आहिनि। मुज़ाहिरीन पुलिस ऐं रेवन्यू अमलदार ग़रीब आहिरनि जे घरनि में गिड़ी औरतुनि खे मारकुट करे ॻोठाणनि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि हारासा करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत वाहिर करे अपील। जूडो ॻोठ अब्दुल गफ़ूर जमाली सिंध लैंड कमीशन जे 829 एकड़ ज़रे ज़मीन ते मुबीना कब्ज़े की कोशिश ख़िलाफ़ अवामी तहरीक जे सॾ ते जिस्कम क़ौमी अवामी तहरीक मुतासिर उनर जमाली चांडिया जूडो जे प्याला होटल खां रैली कढी एडी सेंटर वटि मेन मिठी मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे 2 कलाक धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अवामी तहरीक अॻवान अयाज़ खोसो, एडवोकेट मुमताज़ खोसो, जिस्कम तालके सदर देशी न्याज़ खोसो, अब्बास खोसो, एहसान जमाली असलम उनड़ चयो त तालके टनो बागो जी देह सांगी समेत मुख़्तलिफ़ दियन में सरकारी ज़रिए ज़मीन ते जमाली उनड़ समेत ॿियूं बिरादरियुनि जा माण्हू सदियुनि खां आबाद आहिनि। वरांगे खां अॻु ॼाणायल ज़रे ज़मीन ते उनड़ ऐं जमाली बिरादरी जा ख़ानदान लॾे वियल हिंदुनि जा हारी हुआ, जंहिंखां पोइ उन ज़मीन जा मालिकाणा हक़ हासिल करण लाइ वरे खां मुख़्तलिफ़ कोर्टनि में केस पिणु हलंदड़ आहिनि। पर कुछ बाअसर कब्ज़ा माफ़िया ज़मीन तां जबरी बेदख़ल करे उतां लॾाए ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त बाअसर जे चुर ते बदीन पुलिस ऐं रेवन्यू अमलदार DC बदीन ग़रीब आहिरनि जे घरनि में गिड़ी औरतुनि खे मारकुट करे ॻोठाणनि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि हारासा करे रहिया आहिनि, जेका अमल कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह, रेवन्यू खाते जे वज़ीर IG सिंध समेत समूरे वसवारनि खे अपील कई आहे त मामले जो जल्द नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।